अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। बरसात वटे केतिराई ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर अञा इंतिज़ामिया पारां जानवरनि जे अस्पताल मां बरसाती पाणी नाहे निकाल करायो वियो। असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे शाहीन न्यूज़ मीरपुर पठोरो जो रिपोर्टर अशरफ चांडियो। अशरफ, इहो ॿुधायो त बरसाती पाणीअ जी निकालीअ लाइ रक़म बि रखी वई आहे, पर कहिड़नि सबबनि जे करे पाणी निकाल न पियो थिए। पठोरो जे जानवर जे अस्पताल में नाज़रीन जिते 1 खां 1.5 फुट पानी बीठल आहे। मुंहिंजी बैक साइड खां तव्हां ॾेखारींदो हलां त पानी केॾो गंदो ऐं बदबूदार थी वियो आहे। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त जेके इंतिज़ामिया आहे उहो बिल्कुलु अंधी ऐं ॿोड़ी आहे। उनखे असांजो जेको आवाज़ आहे उहो उनखे बिल्कुलु ॿुधण में नथो अचे। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते जेको डॉक्टर आहे उते डॉक्टर अचण जे लाइ तयारु न आहे। चौपाई माल में केतिरनि बीमार मुंहुं कढिया आहिनि, हिते डॉक्टर वेहण जे लाइ तयारु न आहे। गंदगी वधी वई आहे। इंतिज़ामिया जेका आहे जेको हिते असिस्टेंट कमिश्नर आहे ग़ुलाम हैदर ख़ासकेरी, उहो हिते जो राहकू आहे ऐं पर बिल्कुलु जेको हिते का बि तवजो न पियो ॾे मीरपुर पठोरे ते। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जे वज़ीर आला सिंध 15 लाख रुपया जेके जारी कया आहिनि तहलके मीरपुर पठोरे जे लाइ, पर उहो ख़बर न किथे था ख़र्च थियनि ऐं कीअं पिया ख़र्च थियनि। ऐं हीअ सिर्फ़ु जेको AC ऑफिसनि ताईं महदूदु आहे, उते मीटिंगूं करे रहियो आहे, पर किथे बि जाइज़ो वठण जे लाइ तयारु न आहे। सिंध गवर्नमेंट खे घुरिजे त हिन जो नोटिस वठी हीअ पाणी निकाल करायो न कराए हिते जे रहवासियुनि मां।